ही मामे आबिद वारनि जो सोन तयारु आहे। हिकु नज़र वरी बि तव्हां ॾिसी वठो, गाढ़ सुठी थियल आहे या पोइ वेठो मामो मयारूं ॾींदो। हा रशिदा आउं ॾिसी थो वठां, पर मामा गुलाब वारनि तव्हांखे सोन जो त न चयो हुयो? न अदा, मामे गुलाब त मूंखे कोन चयो आहे। अदा मूंखे थोरो घर कमु आहे, अगरि तव्हां वेठा आहियो त पोइ मां थी अचां। हा ठीकु आहे, मां वेठो आहियां, पर मोटण जी जल्दी करियो। जी अदा। केॾो न सुहिणो आहे मुंहिंजो, किरन ईअं थो लॻे ॼण हिन काइनात जी समूरी सुहिणो तो में समायल आहे। एतिरी तारीफ़ छो थो करी माजिद? मूंखे पाण खां वधीक तुंहिंजी मोहब्बत ते यकीन आहे। मुंहिंजी सूंह त तूं आई माजिद, मूंखे सोन सां सोणी थियण जी का ज़रूरत न आहे। तुंहिंजी मोहब्बत मूंखे तमामु घणो सुहिणो करे छॾियो आहे। न किरन न, तूं सोन खां बि वधीक सुहिणी आहे। सोन त तुंहिंजे अॻियां शर्माए थो। माजिद साहब, केड़ी बेड़ी जा सवार थे आयो? यार दर्द जी बेड़ी में चढ़ियल ख़बर न आहे त वक़्त जे सूरन जी बेड़ी तारींदी अलाए बोड़ी थी। ॾिसी वाइसी एड़ी राह जा मुसाफ़िर छो था थियो? जंहिं रस्ते ते साह खे सुकून ॾियण लाइ को वणु ई न हुजे, सर मंज़िल नज़र न ईंदे बि पंधु कयो था, थकिजी किरी पवंदो। यार कंहिं अरसे खां इन ही रस्ते जो पांधीअड़ो आहे। यार ख़बर अथव इन रस्ते जी न काई मंज़िल आहे ऐं न ई को निशान। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।